ईरानी परॾेही वज़ार जे तर्जुमान इस्माइल बकाई तस्दीक़ कई आहे त स्विट्ज़रलैंड में ॻाल्हियुनि वारे वफ़्द जो कमु मुकमल थी वियो आहे। टेक्निकी टीमूं पंहिंजो कमु जारी रखंदियूं। इस्माइल बकाई मूजिबि स्विट्ज़रलैंड में थींदड़ ॻाल्हियुनि जे हवाले सां पधिराई क़तर ऐं पाकिस्तान तरफ़ां जारी कई वई आहे। तर्जुमान मूजिबि हुर्मुज़ में जहाज़नि जी महफ़ूज़ अच वञ जो मैकेनिज़म तरतीब ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। ईरानी परॾेही वज़ार जे तर्जुमान मूजिबि क़तर मुआहिदे जी शुरू लाइ ॻाल्हियुनि जो बुनियादु रखण ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ॻाल्हियुनि में ॿई धुर जे ज़िम्मेवारनि ते अमल दरामद बाबति सुठी अॻिभराई थी। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त ईरानी परॾेही वज़ार जे तर्जुमान इस्माइल बकाई तस्दीक़ कई आहे त स्विट्ज़रलैंड में ॻाल्हियुनि वारे वफ़्द जो कमु मुकमल थी वियो आहे। टेक्निकी टीमूं पंहिंजो कमु जारी रखंदियूं। इस्माइल बकाई मूजिबि स्विट्ज़रलैंड में थींदड़ ॻाल्हियुनि जे हवाले सां पधिराई क़तर ऐं पाकिस्तान तरफ़ां जारी कई वई आहे। तर्जुमान मूजिबि हुर्मुज़ में जहाज़नि जी महफ़ूज़ अच वञ जो मैकेनिज़म तरतीब ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। ईरानी परॾेही वज़ार जे तर्जुमान मूजिबि क़तई मुआहिदे जी शुरू लाइ ॻाल्हियुनि जो बुनियादु रखण ते ॻाल्हि ॿोल कई वई। ॻाल्हियुनि में ॿी धुर जे ज़िम्मेवारनि ते अमल दरामद बाबति सुठी अॻिभराई थी आहे।